खे दिला सॾु कयूं था अदी सिंधु मला खे त उहो अचे ऐं अची असांखे लेक्चर ॾे। उनजे लेक्चर जो मौज़ू आहे चीन जो इनक़िलाब। मुझे लेक्चर जो नाम है चीन जी इनक़िलाबी तारीख़। हूअं त चीनी अवामी जिदोजहद जी जेका तारीख़ आहे उहा 100 सालनि जी आहे। 1840 में पहिरीं आफ़ीमी जंग जेका लॻी उतां खां शुरू थी थिए बाक़ाइदगी सां। पर असां शुरू कंदासीं 20वीं सदी खां। 20वीं सदी खां चीन जी जेका जिदोजहद आहे साम्राज्यनि जे ख़िलाफ़, ऐं 20वीं सदी जॾहिं शुरू थी थिए त उन वक़्तु जेका चीन में हुकूमत आहे उहा आहे शहनशाहत जी हुकूमत। पर उन खां पहिरियां हिते त जेके भेनरूं वेठल आहियो, काफ़ी भेनरुनि खे त चीन जी चङी रीति ॼाण हूंदी, पर छा के भेनरूं अहिड़ियूं बि आहिनि छा जिन खे चीन जे मुल्क जो नालो ई पहिरियों दफ़ो ॿुधण में आयो आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे त अहिड़ी कोन। चीन अॼु जे दौर में तमामु तरक़ी याफ़्ता मुल्क आहे, तमामु तरक़ी याफ़्ता, ऐं मुआशी लिहाज़ सां या इक़्तिसादी या अस्करी जे ताक़त, अस्करी ताक़त, फ़ौजी ताक़त दुनिया में अॼु जे हिन तारीख़ में हिन ॾींहं ताईं हाणे चीन नंबर 1 ते आहे सभ खां। चीन जी तरक़ी जो राज़ उतां जा महिनती माण्हू ऐं पंहिंजे मुल्क सां प्यार कंदड़ आहिनि। उतां जो हर हिकु माण्हू पंहिंजे मुल्क जी तरक़ी जे लाइ पंहिंजो पाण खे पाण ज़िम्मेवार सम्झे थो ऐं पाण उहा ज़िम्मेवारी अपनाए थो। असां वटि हीअं थो थिए जॾहिं असां को पार्क घुमण वञूं था, को जूस वरितोसीं, का चिप्स वरितीसीं, त असां छा था कयूं? खाइण खां पोइ उहा फिटी था करे छॾियूं। असांजे मुल्क में हिकिड़ी इहा शइ आहे त असांजे एतिरियूं सहूलियतूं कोन्हनि, पर असांजो इहो फ़र्ज़ु हुजणु खपे त असां वरी उहे शयूं वापसि गली में खणी वञी कंहिं जेके ढेर आहिनि उते उछलियूं त असांजो जेके पार्क आहिनि उहे साफ़ थी सघनि। पर चीनियुनि खे इहा पंहिंजी ज़िम्मेवारी पंहिंजो पाण ते लागू थियल हूंदी आहे। हुननि पंहिंजो पाण ते तमामु घणा ज़ाब्ता जेके आहिनि लागू कया आहिनि। इहो ई माना सबबु आहे त चीन हींअर तरक़ी याफ़्ता आहे। दुनिया में तालीम जी शरह हींअर त अलाए केतिरी आहे, पर चीन जी असां ॻाल्हाईंदासीं त चीन जी जेका तालीमी शरह आहे उहा हींअर 96% आहे। चीन में 2% मर्द जेके आहिनि अणपढ़ियल आहिनि, सिर्फ़ु 2%, 100 मां। चीन जूं औरतूं जेके आहिनि उहे 2.3% अणपढ़ियल आहिनि, 2.3%। ऐं इहा ई सबबु आहे त चीन में तालीमी हवाले सां एॾी उन्हनि वटि तरक़ी आहे। को बि मुल्क एसी ताईं तरक़ी नथो करे सघे जेसीं ताईं उन में मर्दनि ऐं औरतुनि जो गॾियल कंट्रीब्यूशन हुजे ऐं औरतुनि जो पढ़ियल लिखियल हुजणु तमामु ज़रूरी आहे। चीन इन हवाले सां घणो कमु कयो आहे पंहिंजो पाण। 2019 जी हिकिड़ी रिपोर्ट आई तालीम जे हवाले सां त चीन में हूअं त तालीम ते सालियाना 756 अरब ख़र्च थींदो आहे, 756 अरब। पर शंघाई जी ॿुधाइनि था चीन जो हिकिड़ो शहर आहे, सकाफ़त जो मर्कज़ जेको शहर आहे उहो शंघाई आहे। शंघाई जी बजट ॿुधाईंदा 2019 जी रिपोर्ट में त सॼी सिंध जी जेका बजट आहे उन में असां में तालीम जी बजट उन में शामिल आहे, उन में असांजी एजुकेशन जी बजट शामिल आहे, हेल्थ जी बजट शामिल आहे। सॼे सिंध जी जेका बजट आहे उहा उन में चीन जे हिकिड़े शहर में सिर्फ़ु तालीम जी बजट एतिरी आहे जेतिरी असांजे वटि सिंध जी आहे। त असां इन बजट जे अंदाज़ सां लॻाए सघूं था अंदाज़ो त चीन तालीम ते केतिरो थो कमु करे। हेॾां सिंध जी सॼी बजट, होॾां अकेले शंघाई जी सिर्फ़ु तालीम जी बजट आहे। सिहत खे छॾूं था ऐं ॿिया जेके मामला आहिनि रोड्स वग़ैरह
उनखे छॾी था। सिर्फ़ु तालीम जी बजट अकेले हिन सिंध जे वॾे सूबे जेतिरी बजट आहे शंघाई जे हिकिड़े शहर में। त चीन सभ खां पहिरियां पंहिंजा जेके बि कमज़ोर पासा आहिनि उहे मज़बूत कया। अॼोके ज़माने में चीन हर हवाले सां टॉप ते आहे। जे बिल्डिंगुनि जी ॻाल्हि कंदासीं त पहिरियां बिल्डिंग जो नालो खजंदो हो त ज़हन में ईंदो न्यूयॉर्क, अमेरिका। पर अॼु जे ज़माने में जेके बि हाईएस्ट जेके बुर्ज खलीफ़ा खां अलावा, बुर्ज खलीफ़ा दुबई में जेको आहे उन खां अलावा हाईएस्ट जेके इमारतूं आहिनि उहे बि चीन में थियूं खजनि पयूं। चीन जे वॾे मां वॾी पहिरीं जेका इमारत आहे वॾी उन जो नालो शंघाई टावर, शंघाई सिटी में आहे। ऐं चीन पंहिंजो पाण खे इक़्तिसादी ऐं मुआशी तरीक़े सां एॾो पाण खे मज़बूत कयो आहे जो अमेरिका जहिड़ो सुपर पावर मुल्क जेको आहे उहो हिन जो 131 खरबनि जो जेको आहे कर्ज़ी आहे चीन जो। ऐं अमेरिका में जेके कंपनियूं आहिनि, जेके प्राइवेट कंपनियूं आहिनि, उहे चीन जूं 191 खरबनि जूं कर्ज़ी आहिनि। हाणे चीन एॾो इक़्तिसादी ऐं एॾो मुआशी हालत कीअं पंहिंजी सेट कई? पहिरीं चीन कीअं हो? असां शुरू में ॻाल्हि कईसीं त 20 सदी में जॾहिं 20 सदी शुरू थी थिए त उन में शहनशाह जी जेका हुकूमत आहे, शहनशाह का जमहूरियत कान्हे, को दाद फरियाद कोन्हे का। उन वक़्तु चीनियुनि जी हालत छा आहे? सभई आफ़ीम पियो सॼो ॾींहुं पिया आहिनि, कंहिं गारनि में, के किथे न तालीमी सिस्टम आहे, न हुकूमती को अवाम ते को सिस्टम आहे, का शइ कोन्हे का। माण्हू माना सम्झो त उन्हनि जो मौत एॾो माना सस्तो जंहिंजी का हद न आहे। ऐं चीनियुनि जी का वैल्यू कोन हूंदी। ख़ुदि जेके उते चीनी रहंदा उन्हनि जी का वैल्यू न हूंदी। जेका शइ हूंदी सिर्फ़ु शहनशाह, जेके ऐशो आराम हूंदा सिर्फ़ु शहनशाह जा। चीनी अवाम में का सोच न हूंदी। चीनी अवाम में को माना सुख जो हिकिड़ो सोच बि माना उन्हनि जे लाइ हिकु वॾी ॻाल्हि हूंदी। ऐं उन्हनि वटि न तालीम जो निज़ाम हूंदो। उन्हनि वटि का औरत जो त माना का हैसियत ई कोन हूंदी। औरत हुननि जे लाइ माना माण्हू ई न हूंदी। ऐं चीन में ईअं माण्हू मरंदा हुआ, ॾुकार ईंदा हुआ वॾा। जॾहिं ॾुकार पवंदो हो त माण्हू ईअं मखियुनि वांगुरु मरंदा हुआ। ऐं शहनशाह त खे लोॾो ई न। वरी चीन जेको जंहिं जाग्राफी ते जे बीठल आहे उते हमेशह वॾियूं मुसीबतूं बि ईंदियूं रहियूं। आफ़तूं जेके चवंदा आहियूं, ॿोॾि। अक्सर चीन में साल जा अक्सर हिस्सा ख़ासि करे मूनसून उते ॿोॾियूं हूंदियूं आहिनि। अॼोके ज़माने में त टेक्नोलॉजी जे हिसाब सां पंहिंजो काफ़ी बचाव करे विया चीन। पर उन टाइम का अहिड़ी शइ न हूंदी जंहिंसां अवाम जी का रेस्क्यू थी सघे, को अवाम जी का हेल्प थी सघे। ऐं उहे माण्हू ॿुॾंदा हुआ, तबाह थींदा हुआ ज़िलज़िलनि में, ॾुकारनि में, ॿोॾियुनि में। मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां उहे तबाहियूं अलॻि हूंदियूं। हेॾां शहनशाह जूं तबाहियूं अलॻि हूंदियूं। पोइ नेठि के अहिड़ा माण्हू बि पैदा थिया जिन इन ॻाल्हि जे बारे में सोचियो त असांजी हीअ हालत हीअं छो आहे। के शागिर्द हुआ, के मेडिकल जा शागिर्द हुआ, के मुआशी इक़्तिसादियात जा शागिर्द हुआ। इन्हनि सोचियो त हाणे ही असां सां एॾो सिस्टम आहे, इहो कीअं थियो। 5-8 दोस्त पाण में गॾिजा, उन्हनि पंहिंजो पाण में इहे इन्हनि ते माना बहस कंदा हुआ, जीअं असां पाण कंदा आहियूं कॾहिं कॾहिं वेही घरनि में त औरतुनि सां ॾिसणो कीअं आहे ऐं औरतूं ॿाहिरि नथी निकिरनि। कंहिंखे चवंदा आहियूं त औरतुनि खे पंहिंजो शौक़ु कोन्हे को, कंहिंखे चवंदा आहियूं न उन्हनि खे मर्दनि खां ॿाहिरि निकिरण ॾियो। अहिड़े हिसाब सां त हुननि जो त असांजी हीअ हालत ईअं छो थी। 2-3 शागिर्दनि खां पोइ वरी कुझु शागिर्द वधिया ऐं पोइ 1905 में मेडिकल जो हिकिड़ो शागिर्द हो जंहिं हांगकांग मां डिप्लोमा कई, डॉक्टर सन्यात सिंह। उन हिकिड़ी पार्टी जो वजूद कयो। उन हिकिड़ी पार्टी ठाही कुझु शागिर्दनि सां गॾिजी, जंहिंजो नालो रखियईं कोमिंतान। छा रखी? कोमिंतान। पोइ उहा पार्टी जेका उन ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ जिदोजहद कई। ऐं असांखे इहा ख़बर आहे, थी सघे कुझु शागिर्दनि खे या अदरियुनि खे ख़बर न हुजे या भेनरुनि खे, त शुरू खां वठी चीन ज़राइत जो वॾो मर्कज़ रहियो आहे। शुरू खां दुनिया जी घणे मां घणी कणिक चाइना में थींदी आहे, दुनिया जो घणे मां घणो चांवर चाइना में थींदो आहे।
कंहिं मुल्क में एतिरो चांवर ऐं कणिक न थींदी आहे जेतिरी चीन पैदा कंदो आहे। त शुरू में बि इहो ई सिस्टम चीन वटि हुओ, उन्हनि वटि वॾे मां वॾो जेको ज़रियो हुओ ज़िंदा रहण जो वाशचम, त उहो ज़रायत। त ज़रायत में सिर्फ़ु हू हारी जेके अन्न उपाइण जा वारिस हुआ, खाइण वारा के ॿिया हुआ, उन्हनि जो हारियुनि जो वॾो इस्तेहसाल थी। त ही शागिर्द उन्हनि हारियुनि खे कुझु खे वठी ऐं उन्हनि में कुझु प्रचार कयूं त हीअ असां सां जेको ज़ुल्म आहे जेसिताईं गॾजंदासीं न उते कुझु, पर अक्सर जेका उहा शागिर्दनि हेठि जिदोजहद हलंदे हलंदे 1911 में हिकिड़ो इनकलाब आयो। डॉक्टर सन यात सेन जी अॻुवाणी में हिकिड़ो इनकलाब आयो। उन सां गॾु हिकिड़ो तमामु बहितरीनु हिकिड़ो जनरल हो, उन जो नालो चांग काई शेक। उन्हनि हिकिड़ो इनकलाब आंदो, झमूरी इनकलाब उनखे चवनि था। चीन जी तारीख़ में उनखे झमूरी इनकलाब था चवनि। झमूरी इनकलाब आयो, पर उन सॼे इनकलाब में जेके शागिर्द हुआ उहे विचे तबिके जा माण्हू हुआ। ईअं खणी चऊं असां चई सघूं था त जेका पार्टी ठही हुई उहा विचे तबिके जी, उन में हेठे माण्हू जो को माना वास्तो न हो, न की वरी हुननि ज़रूरत सम्झी त हेठे माण्हू खे पाण सां गॾु रलायूं, सिर्फ़ु हुननि खे ॻाल्हियूं थिए ॿुधायूं त बाबा हीअं करिणो आहे हीअं करिणो आहे, पर पार्टी ते कब्ज़ो कंहिंजो हो विचे तबिके जो। हाणे तव्हांखे ख़बर आहे त विचो तबिको छा सोचींदो आहे, सिर्फ़ु मुंहिंजो मुफ़ाद पूरो थिए। विचे तबिके जी इहा हिकिड़ी नेचर आहे त हू सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद लाइ सोचींदो आहे। त उहो जेको झमूरी इनकलाब हुओ उहो जल्दी में फेल थी वियो। जेको सवेर ॻाल्हि कईसीं त चांग काई शेक हिकिड़ो जनरल हो, उन ते उतां जे सरमाएदारनि, चीन जे सरमाएदारनि, जागीरदारनि, वॾेरनि जो घड़ी में असरु थी वियो। हुनखे चयूं त बाबा हाणे असां पाण में था गठजोड़ कयूं, हाणे तव्हां जेके इन डॉक्टर सन यात सेन जेके खया आहिनि इन्हनि खे छॾियो, त असां पंहिंजो माना कमु कयूं। त हू जेको इनकलाब हो उहो उते ख़तमु थी वियो ऐं उते वरी वराए जेका नाले में झमूरी इनकलाब हुयो, झमूरी हुकूमत हुई। बाबा झमूरी हुकूमत ठाहींदासीं जीअं पाण वटि पीपी आहे, नाले में झमूरी हुकूमत हुई। ईअं सम्झ सफ़ा पीपी जीअं हिनमहिल आहे न, इहो ई जेको आहे अक्स उन टाइम हुयो झमूरियत चीन में, पर उन में कुझु थोरियूं भलायूं बि हुयूं। झमूरी इनकलाब जॾहिं आयो त जेके माण्हू अॻे पुराणे ज़माने जो जेको इलाज जो तरीक़ो हो उहो उन्हनि मटायो, थोरो साइंस तरीक़ा आंदो, इहो माना हुननि को फ़ाइदो ॾिनो। वरी उते झमूरी इनकलाब 1911 में यूरोपियन जेको कैलेंडर आहे, जेको ईसवी सदी जो पोइ राइज थियो उन झमूरी इनकलाब। ऐं इन तारीख़दाननि जे लिखण जे हिसाब सां चीन में 7 ॾींहंनि जो हफ़्तो उन टाइम थियो, उहो शायदि ईअं न हुओ। 7 ॾींहंनि जो हफ़्तो जेको आहे उहो उन टाइम थियो झमूरी इनकलाब में। आचार्य जी जेका मोकल हुई उहा बि उन झमूरी इनकलाब में कई वई। ऐं 27 डिसंबर ते जेका क्रिसमस हूंदी आहे, सॉरी 25 ते क्रिसमस हूंदी आहे, ऐं 1 जनवरी हूंदो आहे, इन्हनि खे बि मज़हबी ॾण करे मल्हाइण जो टाइम उहो 1911 खां शुरू थियो। ईअं अहिड़े हिसाब सां काफ़ी उते असर बि पिया सुठा जेके चङो हुया, पर झमूरियत जे नाले में वरी इस्तेहसाल थींदो हारियुनि जो, मज़दूरनि जो, औरतुनि जो। झमूरियत जो जेको सॼो फल जेको उहे खाईंदा विचे तबिके। नेठि 1915 में उन जेको चांग काई शेक हुओ, उन चयो त हाणे सॼे चीन जो शहंशाह मां आहियां, हाणे जीअण मरण जेको आहे तव्हांजो उहो मुंहिंजे हथ में आहे। ऐं हुन उहो ईअं कंदो हुओ, जेको हिन जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो या जेको हिन खां सवाल कंदो हुनखे मारे छॾींदो। एतिरे ताईं जो वॾा वॾा पार्क ठहियल हूंदा उन टाइम जेको आहे इंग्लैंड जो ऐं जापान जो त बाक़ाइदगी सां इहो सम्झो कब्ज़ो थियल हो। उते वॾा वॾा पार्क ठहियल हूंदा परदेहनि जे लाइ ऐं विचे तबिके वारनि जे लाइ सुठा सुठा पार्क, घुमण जूं सुठियूं जॻहियूं। पोइ उते हिकु चिटनि अखरनि में जीअं हिते लिखियल न वर्कशॉप में शिरकत कंदड़ हिन लाइ ज़ाब्ता ऐं हिदायतूं, उते ईअं हिदायत जॻह चार्ट लिखियल हूंदा त चीनियुनि ऐं कुतनि जी हिते अचण जी मना। माना चीनी जेके मुक़ामी चीनी हूंदा उन्हनि सुठनि पार्कनि, उन्हनि सुठनि जॻहनि ते घुमण जी सख़्तु मना हूंदी, उते वञी उन्हनि दाख़िल थियण जो इन्हनि खे माना मना।
हाणे असां मां सोचींदी आहियां करे उहे शयूं पढ़ी त असां वेठा आहियूं त बसि हाणे जमहूरियत आहे ऐं असां जेको आस्ते आस्ते कयूं था जदोजहद ऐं बसि हाणे इनकलाब आणींदासीं, पर ईअं न थिए त कॾहिं ही जमहूरियत जेका असां लाइ ईअं लिखी करे त सिंधियुनि माण्हुनि जी मना। इन जे लाइ असांखे घरनि में पंहिंजो पाण खे थोरो मज़बूत करणो आहे कि इक़्तिसादी ऐं मुआशी किताब आहिनि जेके इक़्तिसाद ते ऐं मुआशात ते लिखियल किताब आहिनि उहे पढ़णु खपनि। ऐं माओ ज़ेतुंग हीअं कयो, उन इनकलाब खे सम्झण ऐं इनकलाब जा गस ठाहिण जे लाइ उन मुसलसल मुआशियात इक़्तिसादात इन्हनि जा किताब पढ़िया। उनखे तॾहिं इहे गस मिलिया त हाणे कीअं इनकलाब जी शुरूआत कजे, कीअं रस्ता ठाहिजनि, मुसीबत अचनि त कीअं कजे, हाणे कीअं कजे, हाणे कीअं कजे। पर पाण थोरो अॻिते हलंदासीं त 1915 में इहा हालत हुई। 16 खे छॾे 17 में रूस में इनकलाब आयो, सोशलिस्ट इनकलाब रूस में। 1917 में रूस में इनकलाब थो अचे त उहो थोरो हाणे जीअं त तव्हांखे ख़बर आहे त रूस ऐं चाइना पाण में पाड़ेसरी मुल्क आहिनि, ख़बर आहे सभिनी खे तक़रीबन। रूस ऐं चाइना पाण में पाड़ेसरी मुल्क आहिनि। उन्हनि जी सरहद जेका आहे उत्तर तरफ़ खां मिलंदी आहे, रूस जो ॾखण ऐं चीन जो उत्तर, उतां हिननि जी पंहिंजी मिलंदी आहे सरहद। ऐं उते जॾहिं इनकलाबी हुकूमत आई त उहो असर रूस जो असर चाइना ते पियो। वरी उतां शागिर्द वरी उथे, वरी चवण पिया रूस हेॾी महिनत कई आहे, ज़ार जी जेका शहनशाह तबाह कई आहे, असां त वरी बि जंग का इशाक असांखे कहिड़ी रिस्क रखी। पर जॾहिं पाण गॾिजी जॾहिं पाण गॾिजंदासीं त ज़रूरु असां बि अहिड़ो इनकलाब आणे सघूं था, हिन जो तख़्तो ऊंधो करे सघूं था जॾहिं ज़ार जो तख़्तो ऊंधो थियो। सो वरी शागिर्दनि ऐं उन टाइम जे दानिशवरनि अदीबनि, चीन जे उन टाइम जे दानिशवरनि अदीबनि वरी थोरा नंढा नंढा ग्रुप ठाहे पंहिंजो पाण में वरी उहे जेके रूस जूं जेके ॻाल्हियूं हुयूं उहे शेयर कंदा ऐं चवंदा हुआ त रूस में अहिड़ो कहिड़ो फीणो हो जो जल्दी में माना हुननि एॾो वॾो कमु कजे। सो हू उन ते वीचार कंदा हुआ। नेठि उन्हनि खे मार्क्स जी तालीम जी ख़बर, मार्क्स जी तालीम, कार्ल मार्क्स सभई सुञाणे था। पोइ उन्हनि दानिशवरनि ऐं शागिर्दनि कुझु जापान मां जेके शागिर्द पढ़णु वेंदा हुआ, जापान पढ़ंदा हुआ, दुश्मन हुआ पर शागिर्द उते पढ़णु वेंदा हुआ, ऐं कुझु फ्रांस पढ़णु वेंदा हुआ। उन्हनि कुझु उतां मार्क्स जी किताब हथु करे उन्हनि खे चीन में तर्जुमो करे ऐं हिक ॿिए खे ॾियणु लॻा ऐं पढ़णु। उहा मार्क्स जी तालीम उन्हनि पंहिंजे ॿोली में तर्जुमो ऐं पोइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां ही उहे दोस्तनि खे गॾु करे उहे पढ़ंदा हुआ, उन ते वीचार कंदा हुआ, उन ते बहस कंदा हुआ। ऐं को बि कमु वीचार करण खां सवाइ नथो थी सघे जेसि ताईं उन ते 2-3 साल वीचार कजे त हाणे इहो कमु कजे कीअं, ऐं मथां वरी साम्राज्य हुजे त उन जे लाइ त माण्हू खे वॾी मुनज़िम जेको आहे सो हिकमत अमली करणी पवंदी। सो 1919 में रूस जे इनकलाब खां 2 साल पोइ 1919 में शागिर्दनि हिकिड़ी तहरीक हलाई जंहिंखे चीनी तारीख़ में 4 मई जी तहरीक। 4 मई जी तहरीक में हिननि मुतालबा रखिया त चीन जा जेके हिस्सा आहिनि जापान खणी वेठो आहे, कुझु हुन जा ज़ार जी हुकूमत खणी वई रूस, कुझु हिस्सा रूस खणी वियो, कुझु हिस्सा जापान खणी वियो। जीअं ई ॿी आलमी जंग ख़तमु थी त फ्रांस में हिकिड़ी मीटिंग थी, गॾिजाणी थी त हाणे जॾहिं जंग जो इख़्तिताम थियो त हाणे वरी कुझु सुलह थींदा ऐं कुझु मुआहिदा थींदा जंहिं तरह ते जंग ख़तमु थी। उनखे चइबो वारसा जो ठाह। उन ठाह में चीननि खे उमेद हुई त जेके बि असांजा हिसा खणी वियो आहे जापान उहे असांखे वापसि कराईंदो, पर ईअं न थियणु वञी रहियो। पोइ हिननि 4 मई जी तहरीक शुरू कई
नेठ 1919 जी 4 मई वारी तहरीक एॾो ज़ोर कयो जो हुकूमत खे गोॾा खोड़ा ऐं उन ते सही हुन खे ठाहियो। पोइ ईअं आस्ते आस्ते ग्रुपनि जी जेका मार्क्सी तालीम जा जेके ग्रुप हुआ उहे हलंदा विया ऐं ठहंदा विया। ईअं 8 ग्रुप ठहिया, मार्क्सी तालीम जा 8 ग्रुप ठहिया, जंहिंमें टोटल 50 मेंबर हुआ। 50 मेंबरनि जुलाई 1921 में हिकिड़ी इनकलाबी जिद्दोजहद जी तंज़ीम अमल में आहे, जंहिंखे पाण सुञाणींदा चीन कम्युनिस्ट पार्टी जे नाले सां। जुलाई 1921 में चीन कम्युनिस्ट पार्टी जो वजूद पियो, जंहिंमें मार्क्सी तालीम जा 8 ग्रुप हुआ, जंहिंजा मेंबर जेका 50 हुआ। 50 मेंबरनि जी नुमाइंदगी कंदड़ 3 माण्हू। पार्टी ठहण खां पोइ उन्हनि जिद्दोजहद शुरू कई। उनमें 50 मेंबरनि में हिकिड़ो मेंबर मौजूद हुओ, उन में चेयरमैन कोन हुओ, ख़ाली मेंबर हुओ मौजूद। उहा जिद्दोजहद हलंदी रही। हिननि हारनि खे ॾाढो मुनज़िम कयो। नेठि तहरीक वधंदी वई, उन में हारनि खे एॾो मुनज़िम कयूं, ईअं सम्झो त पहिरियों जेको हिननि जो तारीफ़ हो चीन कम्युनिस्ट पार्टी जो, उहो हारनि जी हिकु वॾी तहरीक, हिकु हड़ताल जी नज़र में आयो। पहिरियों तारीफ़ जेको चीन कम्युनिस्ट पार्टी जो उहो उन मज़दूर ऐं हारी तहरीक खां। उन तहरीक एॾो ज़ोर फैलाए त जेके मायूस हारी हुआ, जिन खे माना ॾुखनि ऐं दुखनि सफ़ा बेहाल करे छॾियो, उन्हनि जी ज़िंदगी में हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर अची वई त हाणे असांजो को वाली ऐं वारिस आयो आहे, हाणे असांजो माना नओं सिज उभरियो आहे। उन टाइम जिद्दोजहद हलंदी रही। 1922 में ॿी कॉन्फ्रेंस थी, चीन कम्युनिस्ट पार्टी जी ॿी कांग्रेस थी। पहिरीं में 50 माण्हू हुआ, ॿी में 123 थिया। असांखे अंदाज़ो लॻी सघे थो त हुन जा जेके कम हुआ या हुन जेको नज़रियो हो एॾो त सुठो हुओ, जो पहिरियां 50 मेंबर हुआ ऐं पोइ 123 थियनि। ऐं इहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि ते हड़तालूं थींदियूं, को किथे मज़ूर मारे विझंदा, कंहिं फैक्ट्री कोयले जी फैक्ट्री में उनजे ख़िलाफ़ हड़तालूं थींदियूं। ईअं चीन कम्युनिस्ट पार्टी 100 कामयाब हड़तालूं करायूं, 100 ऐं 100 खां चवंदा मथे। वरी जुलाई 1923 में हिननि जी ॿी जेको आहे टीं कांग्रेस थी, चीन कम्युनिस्ट पार्टी जी टीं कांग्रेस थी। उनमें उन जा 436 मेंबर हुआ। हाणे तहरीकुनि जो असां अंदाज़ो लॻायूं त हुन में एॾी का ताक़त हुई, एॾी ताक़त हुई। पहिरीं में 50 मेंबर हुआ, ॿी कांग्रेस में 123 थिया। त जॾहिं टीं कांग्रेस थिए थी, यानी कि 3 साल, जुलाई 1923 में उनजा मेंबर हुआ 436। चीन कम्युनिस्ट पार्टी अहिड़े नमूने कमु कंदी। नेठि 1924 जो जॾहिं टाइम आयो त चोतरफ़ साम्राज्य चीन खे सोढ़ो करणु लॻो। 1924 जर्मनी अलॻि धमकियूं ॾिए, इंग्लैंड अलॻि उनखे बेड़ा मोकिलिया, वॾा जंगी बेड़ा, ऐं जापान त वेझो उन अॻ में जेको आहे पंहिंजी फ़ौजूं मोकिले छॾियूं। अमेरिका हिते अलॻि आहे, यानी कि हाणे जेको मुल्क ते हमिलो थियण वारो उहो जापान, फ्रांस, इंग्लैंड ऐं अमेरिका, 4 वॾा साम्राज्य मुल्क चीन खे सोढ़ो करणु लॻा। त हिते वरी कोमिंतांग चवे थी, जेका जंग काई शेख जी जेका पार्टी हुई, जेका सॼे मुल्क ते कब्ज़ो कई वेठी हुई, जमहूरियत जे नाले में अवाम जो ज़बरदस्त इस्तेहसाल करे रही हुई। उन चयो त हाणे हीअं था कयूं त अचो त पाण में ठाह कयूं। चीन कम्युनिस्ट पार्टी खे चई हाणे पाण पंहिंजी ताक़त गॾु कयूं त साम्राज्य खे भॼायूं त जीअं पंहिंजो मुल्क जो जेको आहे भलो थिए ऐं पोइ पाण में गॾिजी सॼी
जेको आहे सो मिल्कियत विराए खणो। ठीकु आहे। चीन कम्युनिस्ट पार्टी 1924 में हिननि सां हिकिड़ो इतिहाद कयूं त साम्राज्य खे भॼायूं। पोइ नेठि इतिहाद हिननि जो थिए थो ऐं हिननि जूं जेके फ़ौजूं गॾिजी थी पवनि ऐं शंघाई ताईं हुननि जी जेको आहे सो साम्राज्य जो कब्ज़ो थी चुको। शंघाई सिटी ताईं मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदा थींदा फतहूं कंदा हाणे कोमिंतांग ऐं चीन कम्युनिस्ट पार्टी ॿिन्ही जा गॾियल जेके फ़ौजूं मुख़्तलिफ़ शहरनि खां काफ़ी शहर हुननि आज़ादु कराया। मुख़्तलिफ़ शहरनि खां हू फतहूं कंदे कंदे अचे शंघाई ते बीहनि था। शंघाई में जेका लड़ाई थिए थी 1927 यानी कि 3 साल पहिरियों साम्राज्य सां विढ़नि। हाणे 3 साल जॾहिं साम्राज्य आयो ऐं हिननि जी ताक़त ॾिठई त ज़रूरु वरी हुनजो शैतानी दिमाग़ वरी साम्राज्य जाॻियो हूंदो त हाणे भला हिननि जी एॾी पार्टी जेको आहे ज़ोर जीअं पंहिंजी पार्टी जॾहिं ज़ोर करे ईंदी त छा थींदो आहे ज़रूरु खोट पवंदो ज़रूरु। त पोइ हुननि वरी छा कयो जनरल चियांग काई शेक सां मुलाक़ात हुनखे चयूं बाबा हाणे हीअ जेके नंढा माण्हू आहिनि इहे छा इनकलाब या छा आज़ादी में ॼाणनि ऐं असां अचूं था चीन ते जॾहिं करणु त कंहिं मक़सद सां अचूं था कंहिं सम्झो त उतां जी माशात खाइण जे लाइ तूं उन्हनि सां मिली वियो हीअं अचु त पाण में था कयूं ॿधी तव्हांजो सिर्फ़ु नाले में हुननि सां इतिहाद हूंदो। तव्हां अचो त तव्हांखे असां अधु जो अधु विराए इक़्तिदार ॾींदासीं पोइ पाण गॾिजी वेठा खाईंदासीं ऐं चीन कम्युनिस्ट पार्टी घटिजी ताक़त जेका उहा घटिजी वेंदी ऐं माण्हू चवंदा त इहा गद्दारी जेका उहा चीन कम्युनिस्ट पार्टी कई आहे। पोइ अहिड़े हवाले सां हुननि प्रोपेगेंडा बाक़ाइदगी सां कयूं। 1927 में हू जेको जनरल चियांग काई शेक हुओ उन्हनि साम्राज्यनि सां मिली वियो। पोइ पंहिंजी फ़ौज ॾे हिकिड़ो पैगाम मोकिलियईं त हाणे तव्हांखे शंघाई में हिननि खे क़त्ल करणो। होॾां चीन कम्युनिस्ट पार्टी असां वांगुरु जीअं असां केॾो सभिनी जेके असां वटि ईंदा आहिनि उन्हनि खे असांजी अवामी तहरीक कॾहिं कंहिंखे शकई निगाह सां ॾिसंदी आहे पर ईअं न चवंदी आहे त हाणे असां सां गॾु न वेहो असां सां गॾु खाओ न पीओ न ईअं न। उन्हनि खे असां पंहिंजे दिलो जान सां दिलि में जायूं ॾींदा आहियूं ईअं आहे न आहे त चीन कम्युनिस्ट पार्टी सॼो उन्हनि खे दिलो जान सां उन्हनि खे क़बूलु कयो ऐं पंहिंजी सोभ जो सॼो दारोमदार कोमिंतांग ते रखियो। माना ॾिसूं त सॼो भरोसो हुन ते करे छॾियईं त हाणे हीअ अवामी पार्टी थी वई आहे हीअ मुकमल तरह असांखे हिन जेको आहे सो जंगाण मां आज़ादु कराईंदी। पर 1927 में जेका हुन दगा कई उते एॾो फ़ौज जो कोर्स थियो तमामु घणी फ़ौज जो उते कोर्स थियो जंहिंमें चीन कम्युनिस्ट पार्टी जा माण्हू बि हुआ हारी माण्हू बि हुआ मज़दूर माण्हू बि हुआ। हाणे हारी छा था चऊं उहे अञा चीन कम्युनिस्ट पार्टी खां अलावा हुआ उन्हनि जी पंहिंजी तहरीक हुई पर उहे गॾियल फ़ौजूं। उते जेको कोर्स थियो हिननि जी तारीख़ जे हिसाब सां लॻभॻि 13 लख माण्हू उते शहीद थी विया। 13 लख माण्हू केॾो वॾो कोर्स आहे। त हुननि जी जेका हिकमत अमली हुई या जेका हुनजी सोच खां वधीक जेको थी वियो त ॾिसो त हौसला ख़ता थी विया। चीन कम्युनिस्ट पार्टी वारनि जा हौसला ख़ता थिया त हीउ एॾो वॾो हीउ कीअं थियो ऐं पोइ चीन कम्युनिस्ट हेॾां हिननि जो कोर्स बि थियो ऐं चीन कम्युनिस्ट पार्टी जे ख़िलाफ़ु हिननि प्रोपेगेंडाऊं बि शुरू करे छॾियूं। पोइ छा थींदो आहे आवाम त घड़ी खनि जे लाइ काफ़ी अरसे जे लाइ माण्हू हुनखे कहिड़ी निगाह सां ॾिसंदा आहिनि शकई निगाह सां ऐं पोइ सभु माण्हू हिननि खे छॾींदा आहिनि। चीन कम्युनिस्ट पार्टी जेका हर साल पे वधी 1927 वारे उन वार खां पोइ ऐं उन जी प्रोपेगेंडा खां पोइ तमामु ईअं सम्झो त 58% माण्हू हुननि खे छॾे विया। 100 मां 58% माण्हू हुननि खे छॾे विया। जेके थोरा बचा उन्हनि मां बि के वेही विया त हाणे इनकलाब कोन ईंदो हाणे असां आज़ादु त हाणे माना हू पंहिंजी क़िस्मत ॾे निहारण लॻा। पर जेके कुझु हुआ बचिया उन्हनि पंहिंजी हिकमत अमलियूं ठाहियूं। उन्हनि चयो त असांखे हिननि जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियणो आहे। के मूं वांगुरु BP हाई जा मरीज़ हुआ उन्हनि चयो त असांखे जल्दी उन्हनि खे मारणु खपे। हिते जो हिते असांखे बदिलो करे असांजा हेतिरा माण्हू आया अथनि ऐं असांखां ठाह करे एॾो वॾो घड़ी में असां सां ज़ुल्म कयो अथनि। एॾा माण्हू असांजा मारे छॾिया अथनि ऐं प्रोपेगेंडा असांजे ख़िलाफ़ु था कनि।
किन चयो त ईअं न कजे, किन चयो किन जा राया कहिड़ा, किन जूं तजवीज़ूं कहिड़ियूं, नेठि चीन कम्युनिस्ट पार्टी इन फैसले ते पहुती त कॉमिनतान सां बि मुक़ाबिलो कबो, हथियारबंद मुक़ाबिलो कबो, पर थोरो टाइम ॾियो ऐं पंहिंजी ताक़त गॾु कयो। जीअं बलिया साहिबु चवंदो आहे, कॾहिं सफ़ा अॻिते अची वञूं, कॾहिं वरी पोइते हलिया वञूं, त हुननि वरी एतिरी उन्हनि पंहिंजो पाण में वेही मीटिंग्स कयूं त पाण खे छा कयूं, त पहिरियां पंहिंजी ताक़त गॾु कयूं, पोइ आहिस्ता आहिस्ता असां इन्हनि सां मुक़ाबिलो कंदासीं। फ़िलहालु असांजो जेको हींअर मसइलो आहे उहो मसइलो मुआशी आहे, खाइण लाइ अन्न कोन्हे को, त इहे कुझु शयूं असांखे करणियूं ऐं इन्हनि सां मुक़ाबिलो कंदासीं। पोइ नंढे नंढे पैमाने ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि ते उनजा जेके नंढा नंढा अॾा उन्हनि ते झेड़ा थींदा रहंदा हुआ, कम्युनिस्ट पार्टी वारनि जा उन्हनि सां माना थींदा रहंदा हुआ झेड़ा। 1931 जे टाइम ते जापान बाक़ाइदगी सां ॿीहर हमिलो कयो कब्ज़े जे नियत सां, चीन ते सफ़ा बिल्कुलु कब्ज़े जे नियत सां 1931 में ॿियो हमिलो कयो, बाक़ाइदगी सां पंहिंजूं फ़ौजूं छॾियूं वयूं ऐं वॾी हिकु जंग शुरू थी। हुन लाइ चवंदा आहिनि त चीनी हारी एॾा अबोझ हूंदा हुआ त जापानी उहे माना माण्हू ॾिसो केॾी पुछी विया आहिनि, उनजी ॻाल्हियूं ॿुधिजो। चवंदा जापानी जहाज़ हिकिड़ो जंगी जहाज़ आयो, हिकिड़े ॻोठ तां लंघे पियो त उते हिकिड़ो बम किरे, उते हिकिड़ो खॾो ठही, बम सां त खॾो थो ठहे, त हिकिड़ो हारी हो, हुनखे पंहिंजे बनीअ जे लाइ तलाह खपंदो हो, त मां तलाह ठाहियां ऐं पाणी गॾु करे रखां, पोइ उन मां आहिस्ता आहिस्ता सब्जियूं पोखियां, पर हुन वटि एतिरी ताक़त कोन हुई एॾो वॾो खॾो ठाहियां। त हू जेको बम किरियो त हुनखे वॾो खॾो ठहे थो, हार थो ए ॾिस कुदरत खां मां केॾो जेको आहे सो हीउ घुरियो, कुझु ॿियो घुरियां हा, त मूंखे कुदरत केॾो वॾो जेको आहे सो माना तलाह ठाहे ॾिनो आहे। माना हारनि जी सोच ॾिसो, बम थो किरे त उन बम उन्हनि खे ख़बर न आहे त छा मुल्क में छा थो हले, हू माना सफ़ा अणॼाणे त कुदरत वारे माना मुंहिंजे लाइ केॾी भलाई कया, मूंखे माना हकियो तकियो ठहियल ठुकियल जंहिंखे चवंदा आहियूं सोली सिंधी में, उहो तलाह मूंखे ठाहे ॾिनी, मुंहिंजा त जावा थी विया। पर उहो जेको जहाज़ उहो किराईंदो जॾहिं शहरनि ताईं पहुतो त उतां वॾा धुआं निकिरणु शुरू, हाणे ॻोठनि में त कुझु हुओ कोन, पर जॾहिं शहरनि में त कुझु आबादी जा घर हुआ ऐं कुझु फैक्ट्रीज़ वग़ैरह हुयूं, साम्राज्यनि जी पंहिंजी ठहियल, त उतां धुआं उथणु शुरू कया। त इहे ॿई जेके दोस्त बीठा हुआ पाण में कचहरी वेठा पिया कनि कुदरत जे करिश्मे जी, इन्हनि जो हीउ छा आहे, त हू अहिड़े क़िस्म जी सोच रखंदड़ उहे माण्हू ॾिसो इनकलाब था आणनि हिकिड़े मुनज़िम नमूने सां। त असां किथे हुआसीं 1931 में जापान बाक़ाइदगी सां हिननि ते कब्ज़ो करे वियो। पोइ वरी चीन कम्युनिस्ट पार्टी पाण में मुतहद थी हिकिड़ी मीटिंग कयूं, जो हाणे छा कयूं, जेके बि हिननि जी जेका चीन कम्युनिस्ट पार्टी जा जेके बि वॾा वॾा मर्कज़ हुआ, जेके मुनज़िम माण्हू हुआ, जेके वॾा वॾा जेके अॻुवान हुआ, उहे सभु शहरनि में रहंदा हुआ ऐं जेको हिननि जी सम्झो त चीन कम्युनिस्ट जो मर्कज़ उहो शहर आहे, उन टाइम शहर हुआ 1931 ताईं शहर हुआ। पोइ हिननि छा कयो त चवंदो हाणे इन्हनि खे शिफ्ट करे ॻोठनि ॾे हलो, जेके बि शहरनि में जेके असांजो मर्कज़ आहे इनखे हितां खणो ऐं सभु टपड़ गोल करे हलो त ॻोठनि ॾांहुं हलूं, उन्हनि खे मुनज़िम कंदा ऐं अॻिते वधंदा रहूं। हीअ त माना ढोकींदा था अचनि, हलंदा था पिया अचनि, हीअ त जल्दी में असां ते कब्ज़ो करे असांखे मारे छॾींदा। पोइ उन्हनि में माउज़ी त हूंदी, जेके बि वॾा वॾा अॻुवान हुआ उहे सभई उतां उथिया, पंहिंजा साथी गॾु कयूं। किन जी फ़ौज में 1000 माण्हू हुआ, किन जी फ़ौज में 5000 माण्हू हुआ, किन जी फ़ौज में 7000 माण्हू हुआ ऐं उन्हनि खे चयूं त उतर जो रस्तो वठी ऐं जबल जो हींअर नालो मूंखे यादि न आहे, उन जबल ताईं हलो, शायदि क्यांगसी जबल, क्यांगसी चयूं त ओस ताईं हलो। पोइ वरी माउज़ी तोंग बि पियो, उन पुठियां हिकिड़ो ॿियो बि अॻुवान उहा फ़ौज वठी गॾु कयो। आख़िर जेके बि दस्ता हुआ उहे सभु ओॾां हलिया विया। उन जेको शहरनि मां शहरनि खे छॾे उन जबल ताईं विया, इन रस्ते खे जेको चऊं था उहो आहे असांजो लॉन्ग मार्च। चीन जो लॉन्ग मार्च सभिनी ख़बर आहे त इहो लॉन्ग मार्च छो थियो। पहिरीं त उन्हनि जे बचाव जो हिकिड़ो माना उनजो मक़सदु उहो बचाव कजे, फ़िलहालु बचाव कजे, फ़िलहालु जीअं सुञातो न दवा भॼी वियो, भाड़े थी वियो, भॼी वियो, बसि ॾिठई त हाणे मौत आया त शहर खे छॾे भॼी वियो ॻोठु। पर ईअं न हो, हुननि वटि हिकिड़ी
हिकमत अमली उनजे शहरनि खे छॾण जी बि हिकिड़ी माना हिकमत अमली हिकिड़ो सबबु हो हिननि चयो फ़िलहाल ज़िंदगी बचाया पोइ उते हली गॾु थी वरी ॿिया जेके तरीक़ा था ठाहियूं ॿिया नमूना था जेका सोचूं कीअं हिननि साम्हूं पोइ नेठि उहे जेके हितां शहरनि मां विया जेके बि सफ़र कयूं जिन उन सफ़र खे लांग मार पहिरीं माउजितुनि जो पहुतो दस्तो ऐं ॿियो अॻवान हो पहिरियां जॾहिं उहो घर खां निकितो त उन 3000 हुन सां गॾु फ़ौज हुई पर विच ते हारियुनि खे मुनज़िम कंदो जॾहिं माउजितुनि वटि पहुतो त उहा 9000 थी वई अहिड़े हिसाब सां ॿियो हिकिड़ो जथो हो हुन में 5000 फ़ौज हुई जॾहिं माउजितुनि वटि पहुतो त उहा माना सम्झो त 25000 खां टपी वई माना हीअ वाट ते हलनि पिया त उहे उन्हनि माण्हुनि खे जाॻाईंदा पिया हलनि ख़ाली सिर्फ़ु असां वांगुरु ईअं हलंदा न पिया वञनि उन्हनि माण्हुनि खे सुजाॻ कंदा पिया वञनि ऐं उन्हनि सां गॾु हलंदा पिया नेठि उहे उते पहुता ऐं उन में पहुचण में उन्हनि खे जेके तकलीफ़ूं आयूं जेके चीन जे इनकलाब जा किताब पढ़ी चुका हूंदा उन्हनि खे ज़रूरु ख़बर हूंदी त उन्हनि खे उहो जॾहिं लॉन्ग मार्च हलियो त उहो ख़ाली पट न हो तमामु अड़ांगा रस्ता हुआ चीन जो उत्तर तमामु ख़राबु आहे उत्तर चीन जो तमामु ख़राबु आहे जंहिंमें वॾा ॿेला वॾियूं धुबड़ियूं वॾा जबल ऐं माना ईअं सम्झो किना खटर जबल जिन में माना लंघण त छा माना उनखे ॾिसी माण्हू सोचींदो त हितां हुन रस्तो माण्हुनि खे ठाहींदो पर उन्हनि जी मजबूरी हुई त हू उतां लंघनि पिया घाटा ॿेला हुननि वटि जॾहिं घणो सफ़र हुननि कयो लख फ़ौज थी वई उन्हनि वटि घणो सामान माउजितुनि जो हाणे असां पंहिंजो पाण खे बचाई सामान में खणंदासीं त मरी ईंदासीं सामान सॼो छॾे ॾिनासीं वाट ते जेको पंधु कख मिले उहो खाईंदा चलंदा हलंदासीं पर हिन सामान खे हिते उछले छॾे पोइ घणा तारीख़ में इहो बि लिखियलु आहे त माउजितुनि पंहिंजा ॿार बि कंहिं ॻोठ में पंहिंजा छॾे आहियूं सामान त उछलियूं पर पंहिंजा ॿार बि विच ते ॻोठनि में मायुनि खे ॾींदा आया त पाण जॾहिं ज़िंदा रहियासीं त पोइ हिन सां मिलंदासीं पर फ़िलहालु असां वञूं था त वॾा जबल वॾा ॿेला आया उते सामान जो उन्हनि खे कोन हो त के अहिड़ा वण बि उन्हनि खाधा जो के ज़हरीला हुआ के ॿूटा ज़हरीला उते मरी विया किथे किन खे वरी ज़हरीलनि कीड़नि उते ख़तरनाक नांग रहंदा आहिनि उन्हनि खे चकियो के उहे मरी विया उते के धुबड़ियुनि में फासी पिया धुबड़ियूं अहिड़ियूं वॾियूं हूंदियूं के साथी के हथु ॾिनो त इन जे न ॾिनो त बसि हलिया वेंदा हुआ अंदरि उनखां पोइ जॾहिं जबलनि ते पहुचनि था उहे कीअं अड़ांगा रस्ता वरी हिननि खे इंसाम मिलियो त हिते फलाणे जबल ते दुश्मन फ़ौज जो मोर्चो ठहियलु आहे राति जे टाइम जॾहिं थिए त तव्हांखे का बि बत्ती जो इस्तेमालु नाहे करिणो बत्ती जो इस्तेमालु कंदो त सभु मरंदो नेठि हिननि बत्ती जो इस्तेमालु न कयो राति जे टाइम ते हे हलिया त पेर तिरकण जे करे एॾी वॾियूं खायूं उमिरि भर जे लाइ गुम थी वियो मन जेका लख फ़ौज हुई जॾहिं उते पहुती त उहा 10,000 सिलसिलो ॾिसो किथां शुरू थियो ऐं उहे विच ते भॼी कोन विया गदारी कोन कई काफ़ी विच में लड़ायूं बि थियूं उन्हनि में मरी विया के उते धुड़नि में किरी मरी विया के उहे ज़हरीला ॿूटा खाई मरी विया नेठि उते माना पंहिंजे जिते उन्हनि खे हुकुम हो मंज़िल जो उते पहुता ऐं उते वरी हिकिड़ी हिकमत अमली जी जेका कमेटी जेका वेठी उहा माना उते हिकिड़ो अॾो ठाहियूं इनकलाबी अॾो जंहिंखे चवंदा आहिनि इनकलाबी फ़ौज उते पोइ माउजितुनि उन माण्हुनि खे कुझु शयूं ॿुधायूं जीअं असांखे आम माण्हू न आहे थियणो असांखे थियणो आहे रुक जो माण्हू गर्मी जी परवाह न आहे करणी सर्दी जी परवाह न आहे करणी ऐं मानी टिकी कंहिं शइ जी परवाह न आहे असांखे सिर्फ़ु विढ़णो आहे ऐं विढ़णो कंहिंसां साम्राज सां असां वटि इहो न त फ़ौज असांजो इस्तेहसाल कंदी आहे ऐं वेड़ हिकिड़नि सां हूंदी आहे चवंदा आहिनि त सोरी हिकिड़ो मिसाल आहे चवंदा आहिनि त यारनि जूं बाहियूं धोतारा माले कीअं हिकिड़ो मिसाल हूंदो आहे त हू जीअं तव्हां उहा फ़ौज न थीजो पुॼी न सघो त पंहिंजे अवाम जो इस्तेहसाल तव्हां न आहे करिणो यानी की जितां लंघो जेके तव्हांखे माण्हू मिलनि उन्हनि खां सुई सघो बि न आहे वठिणो ऐं उन्हनि जी जेतिरी हेल्प थी सघे उहा करणी अथव उन्हनि खां माना अहिड़ो वर्ताव करिणो आहे त उहो असांखे ॾिसी असां इंस्पायर थियनि असांखां मुतासिर थियनि ईअं न त असांखां हुन टाइप जो मुतासिर थियनि जो असांखां नफ़रत करणु लॻनि त वाक़ई उहो हिकिड़ी मिसाली फ़ौज जो हिकिड़ो बुनियादु विधो माउजितुनि उहा हिकु अहिड़ी फ़ौज हुई जेका कंहिं बि क़िस्म खां कंहिं बि शइ खां डिॼण वारी कोन हुई ऐं हूअ पोइ बहादुरी सां जॾहिं उथी
त ॾाढा उन्हनि जा लश्कर हुन क़तल कया, ॾाढनि लश्करनि सां हिते विच ते जंगियूं लॻियूं ऐं आस्ते आस्ते वरी हिननि जी फ़ौज वधणु लॻी। नेठि वरी हारनि खे पहिरियां जेका मायूसी थी वई, जेके वेही विया घर, जीअं असां पार्टी में थियो अयाज़ जे दौर खां पोइ वेही वई पार्टी, वरी जेके वेठल माण्हू हुआ वरी उहे उथिया, वरी उन सां गॾु ॿिया माण्हू आया, वरी काफ़ी ॿिया शागिर्द थिया। नेठि 1949 में इनकलाब चीन कम्युनिस्ट पार्टी उहो इनकलाब आंदो, साम्राजन खे बि विढ़ाए भॼायईं, साम्राजन खे बि विढ़ाए भॼायईं ऐं चियांग काई शेक खे बि हुनजी पार्टी खे बि सुठो चवंदा आहिनि जीअं ख़ातिर तवाज़न हुनजी बि कयूं। जेको जनरल हो उहो ताइवान भॼी वियो, चियांग काई शेक उहो जनरल जेको उहो ताइवान भॼी वियो, उन पार्टी जेका आहे उहा छिड़ोछिड़ थी वई ऐं जेके बि सिस्टम हो उहो सॼो उते छॾे हलिया विया। पोइ वरी माओ ज़ेतुंग वारा पंहिंजे हिकमत अमली सां आया, जेके पुराणा निज़ाम आहे उहे उछले छॾियूं, नओं निज़ाम उते क़ाइमु कयूं। उनखे अवामी इनकलाब हो, जीअं त उन में जेके पुराणा तालीमी निज़ाम आहे, तालीमी कोर्स जीअं चऊं था असां, उन में हिकिड़ी खिट लिखियलु हूंदी आहे। जीअं असांजे कोर्सनि में जेको मां जॾहिं नंढड़ी हुअसि त उते मां जॾहिं पहिरियों पढ़ियो आहे त उहो कोर्स आहे, त अॼु ताईं उहे साॻा अल्फ़ाबेट साॻी हर शइ नमूने सां का शइ चेंज न थी आहे। त हिन छा कयो, उहो सभ खां पहिरियां उहो कोर्स चेंज करायईं। हीअ कोर्स हीअं न हुजणु खपे, ॿार हीअ न पढ़नि, की अहिड़ियूं शयूं पढ़नि जो उन्हनि खे माना पढ़ाई सां उन्हनि खे इंट्रस्ट वधे। ऐं पोइ वरी ज़राअत ते उन कमु कयो, वरी पोइ मज़दूरनि ऐं हारियुनि ते कमु कयो। उन्हनि लाइ बाक़ाइदा स्कूल क़ाइमु कया विया अनपढ़ हारियुनि जे लाइ, उन्हनि खे इनकलाबी तालीम ॾिनी वई, उन्हनि खे ज़िंदगी जे मक़सदु सम्झाइण जी तालीम ॾिनी वई ऐं उते माओ ज़ेतुंग उन्हनि खे काफ़ी शयूं सम्झाईंदो हो। त हिकिड़ो ख़ासि करे मशहूरु कौल आहे माओ ज़ेतुंग जो त बहितरी जी उमेद कजे ऐं बदतरी जे लाइ तयारु रहिजे। मूंखे इहो कौल यादि हूंदो आहे, पर कॾहिं कॾहिं मां अॻो ॿुधायो बीपी ॼणा हाई थींदो, इहे सभु शयूं परेशानी सबबु थींदियूं। त बहितरी जी उमेद कजे ऐं बदतरी जे लाइ तयारु रहिजे। इहे कौल जेके आहे चीनी माण्हुनि बाक़ाइदगी सां दिलि सां हंडाए छॾिया। पोइ उन्हनि वटि जॾहिं वाक़ई बदतरी ईंदी त हुन सां मुंहुं ॾियण लाइ तयारु थी वेंदा, वरी जॾहिं बहितरी ईंदी त वरी गॾिजी ख़ुशि थींदा हुआ। अहिड़े नमूने सां चीन जेको उनजे इनकलाब अचण जो सबबु हिकिड़ो त वेड़ त हुई, जिस्मानी वेड़ त हुई, पर उन्हनि जी ज़हनी जेका वेड़ हुई उहा तमामु आला हुई। ऐं ज़हन छा आहे, पंहिंजो पाण ते ज़ाब्तो रखणु, ज़हन छा आहे पंहिंजो पाण ते ज़ाब्तो रखणु। असां चऊं था त भली फिल्म हले त उहा ॾिसूं, पर का इनकलाबी फिल्म ईंदी त बोर थी निंड पइजी वेंदासीं। हलो किताब नावल हूंदो को इश्क टाइप जो या को प्यार मोहबत, त हे वॾा मज़ा थी विया। वरी ॿ मज़े सां सॼो हिकिड़े ॾींहं में कलाक में पढ़ी ईंदासीं, पोइ ॿुधाईंदासीं मां फिलहाल जेको नावल आहे न उहो मां कलाक में पढ़ीसि। पर हिते चीन जो इनकलाब आहे, हिकिड़ो पेज पढ़ियो 4 उबासी। त हीअ छा आहे, ज़हनी, हा हीअ ज़हन आहे, हीअ ज़हनी लड़ाई आहे न। त चीनी माण्हुनि इहे सभु शयूं पंहिंजो पाण ते बाक़ाइदे सां अपनायूं ऐं पंहिंजो पाण ते बाक़ाइदगी सां हिकिड़ो ज़ाब्तो रखियो। ऐं अॼु जे चीन में उहा साॻी चीनी कम्युनिस्ट पार्टी जी जेका तारीख़ आहे, उन ज़माने खां वठी उहा साॻी पार्टी हलंदी थी अचे। ऐं हिते विच ते हिननि ॿियूं पार्टियूं बि हलणु ॾिनियूं आहिनि। इहा चीन कम्युनिस्ट पार्टी जी हिकु वॾी चङा ख़ुशूसियत आहे। पाण त आहे, पर असां वटि जेके ॿियूं खाबी धुर जूं पार्टियूं ठहनि थियूं त हिन जे माना पंहिंजी पर में हीअ त आहे खाबी धुर, पर इन जे ख़िलाफ़ वरी खाबी धुरूं आहिनि हुते चीन जी कम्युनिस्ट पार्टी जे ख़िलाफ़, पर हीअ उन्हनि खे हलणु थी ॾिए। चीन में का बि अहिड़ी शइ न आहे। उनजे खाधे जो मिसाल था वठूं त चीन जे माण्हुनि जो खाधो जेको वज़ीर आज़म खाईंदो आहे न, उतां जो ग़रीब जेको हारी आहे उनजो बि साॻियो खाधो हूंदो आहे। चीन लाइ ॿी मशहूरु इहा शइ आहे त उतां उहे हवा में उॾंदड़ जहाज़ खां सवाइ सभु शइ खाईंदी आहे जेका हवा में उॾंदी आहे। ज़मीन में पियल सॉलिड शयुनि खे छॾे करे सभु शयूं खाईंदा आहिनि। पाणी में बि कुझु ईअं हर शइ खाईंदा आहिनि चीनी। इहे शयूं खाइण जो उन्हनि खे कहिड़ो जेको आहे सो ज़रूरत पई, उहा इन करे त हुननि हिकिड़ी माना सम्झो था असांजी हेॾी आबादी आहे, अन असां पुॼी कोन सघंदासीं, तंहिं करे हर हिकु शइ खाऊं त जीअं असां ज़िंदगी जो तसलसल जारी रखे सघूं, असांजी मुआशी ऐं इक़्तिसादी जेका हालत आहे उहा बहितर थिए
या इन जे पुठियां मन हिकिड़ी इनकलाबी सोच आहे। असां चवंदा चीनी ले छा था कनि भाई कोरोना फैलाए छॾियऊं थियूं ऐं चीन मन पंहिंजे हिकिड़े मुनज़िम तरीक़े सां पंहिंजो पाण हिते उभार आंदो। जॾहिं कोरोना फैली चीन खां त उन सिर्फ़ 2 महीननि में 2 अलाए 3 महीननि में उते कंट्रोल कयो ऐं पढ़ाई जो निज़ाम जेको आहे शुरू करे छॾियो। ऐं असां वटि अॼु ताईं इहो हाफ जेका कनि था जेका अटेंडेंस हाफ अटेंडेंस में ॿार अचनि ऐं चीन उते 3 महीननि में असां हाणे 3 साल था त सदियुनि ताईं अलाए छा हलाईंदा। असां में इहे शयूं तॾहिं ईंदियूं जॾहिं हर हिकु असां मां भेण भाउ छोकिरी छोकिरो जेके नंढड़ा ॿार आहिनि सभई पंहिंजो पाण ते उहे ज़ाब्ता लागू कंदासीं त मुझे सवाल जो जवाब मां कोन ॾींदसि। को सवाल हुजे त अधी खां पुछी वठो। अधी सिर्फ़ 10 मिंट आहिनि 10 मिंट में जेतिरा सवाल हूंदा अधी वो कॉल करी ॿुधाइजो। जी कहिड़ो हा बेहतरी जे लाइ तयारु रहिजे ऐं बदतरी जे बेहतरी जे उम्मीद कजे ऐं बदतरी लाइ तयारु रहिजे। ॿियो सवाल जी सवाल मां मूंखे पुछां जी पाण हमेशह जॾहिं कोई किताब पढ़ंदा आहियूं चीन जे इनकलाब ते ॻाल्हाईंदा आहियूं पढ़ंदा आहियूं सदाईं माओ ज़ेतुंग जो नालो पाण सभिनी खे हर हिकु माण्हू खे ख़बर हूंदी आहे। तव्हांजे हिन सॼे लेक्चर ॾाढो बहितरीनु ज़बरदस्त हो पर माओ ज़ेतुंग जो नालो उन टाइम ते शामिल थियो जंहिं टाइम ते इलाहाबाद शुरू थिए थी। जी जेको मूं किताब पढ़ियो उन में मूं पढ़ियो हुयो त हिन शायदि चौथे दर्जे में ॿी जॾहिं पढ़ाई पियो कई तॾहिं खां ई माओ ज़ेतुंग बग़ावत शुरू कई। पोइ जिन बि पार्टी ठाही जिन उहे तंज़ीमूं हलायूं त उन में माओ ज़ेतुंग जो नालो छो कोन आयो? तव्हांजे सवाल सुठो आहे पर उन जो जवाबु इहो त मूं चीनी इनकलाबी तारीख़ जेको आहे सो ॿुधाई। हाणे तारीख़ में मुख़्तलिफ़ दौर में मुख़्तलिफ़ माण्हू हूंदा हुआ। जेको तव्हां किताब पढ़ियो उहा शायदि थी सघे माओ ज़ेतुंग जी जेका बायोग्राफी हुजे। इनकलाबी जेका तारीख़ लिखियलु आहे उन में माओ ज़ेतुंग जो ज़िक्र जेको आहे उहो कम्युनिस्ट पार्टी खां पोइ थो थिए। कोई सवाल जी मुंहिंजो सवाल इहो आहे त तव्हां जीअं लेक्चर चीन जे बारे में त चीन जेको कुझु वक़्तु पहिरीं तमामु ॾुखी मुश्किलात वक़्त मां गुज़रियो आहे। जीअं असां पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं त एतिरो त उनजे बराबरि न आहे जेतिरो पंहिंजो जेको मुल्क ख़राबु हुजे तमामु बहितरीन में वरी हुन मां काफ़ी हद तक सही आहे त असां बि अहिड़ी लेवल ते चौकड़ियूं जेके आहिनि सो कंदा रहंदा आहियूं। ठीकु आहे बिना मौजूद थी वई अदरवाइज़ काफ़ी कुझु तव्हां ॿुधायो त अहिड़ो सभु ऐं उनजे बराबरि न आहे पर उन सां गॾोगॾु थी सघे असां वरी बि काफ़ी जेको कंदा हुजूं। तव्हां हिकु अहिड़ी पॉइंट मूंखे ॿुधाइजो जंहिंजी वजह सां हुननि जेको सो तकलीफ़ूं चीन में घणियूं ॾिठियूं। ठीकु आहे ऐं हुननि चाकोरियूं बि एतिरियूं कयूं जेके पंहिंजे अंदाज़े खां ॿाहिरि आहिनि। त हिकु अहिड़ी मेन पॉइंट असांखे ॿुधाइजो जेका हुननि चाकोर कई ऐं उन कमनि जी घणी जेको सो असरु पई ऐं उन खां पोइ हुनजो तव्हांजो जेको सवालु आहे उहो बिल्कुलु पेचीदा आहे पर उन में हीअं थियो आहे त चीनी जेके क़ौम जेका आहे हिकु त घणे मिक़दार में आहे। ॿियो उन्हनि जी तारीख़ में चीन जा किताब या चीन जी कहाणी तव्हां पढ़ंदव त उन में चीन जी जेका अवाम जेको आहे चीन जो उनजे लाइ मशहूरु आहे त उहे शुरू खां मुनज़िम हुआ ऐं उन्हनि जी शुरूआत खां हिक ॿिए सां घणी मुहबत आहे। हाणे मुहबत में माण्हू छा कंदो हिक ॿिए जी नक़ल कंदो हिक ॿिए जो चयो ज़रूरु वठंदो। त चीन जी जेको जिदोजहदनि जी कामयाबी जो जेको सबबु आहे उहो हिक ॿिए खे इज़त ॾियणु जीअं मूं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त मिसाल असां कोल पढ़ूं था केतिरा पलीअ साहिब जा आहिनि पर सिर्फ़ु उहो पढ़ण जी हद ताईं हिकिड़ा अखर ॾिठा छापियल आहिनि किताब में उहे छापे असां पंहिंजे दिमाग़ में रखी छॾियासीं। हाणे अमल त हुन में आहे ई कोन। असल में ईअं त उन्हनि जेको हुननि खे माओ ज़ेतुंग ॿुधाए पियो न हू उन ते अमल कनि पिया ऐं माओ ज़ेतुंग जे लाइ त कनि था एतिरे ताईं हुन जॾहिं 27 में हुननि सां जॾहिं छेड़ो थियो 1927 में जेको ॿुधायो न त कॉमेंटाइन हिननि सां जेका दगा कई त उते बाक़ाइदा हिकु खाको पेश कयो माओ ज़ेतुंग उनखे रद्द करे छॾियो उन्हनि
जीन कम्युनिस्ट पार्टी वारनि उनखे रद्द कयो त बाबा हे छा ॻाल्हाए थी असां ही कमु कंदासीं त माउजी चवे हा त मूंखे हेॾो इल्मु मां हेॾो कयो मां ईअं कयो मां ईअं मुंहिंजो हेॾो जेको चार्ट ठहियल आहे तव्हां हुनखे रद्द कयो आहे त हुन छा कयो उहो इज़त ॾियणु माना हू इज़त ॾियण जे हिसाब सां इज़त ॾियणु माना चयो वठणु ॻाल्हियूं माना पढ़ी हुन ते अमल पए कयूं असां वटि अमल सिर्फ़ु हा ताईं बसि अमल जॾहिं कंदासीं त ही शयूं असां वटि बि अची वेंदियूं अच्छा दी ये सर जे 4 क्लास जी जी अच्छा अमल जेको आहे असां आर्जी तौर ते कंदा आहियूं ठीकु आहे पर हिन सॼे लेक्चर जो या हुननि जे तरक़ी जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई निकितो आहे ॿधी असांजे जी 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 बिल्कुलु बिल्कुलु ॿधी ऐं सवाल न हो बसि मूंखे इहो ई जवाबु ॾियणो हुयो त जेको मूं सुवालु कयो अहिड़ी मेन ॻाल्हि असांखे ॿुधाइजो त अहिड़ो कहिड़ो हुननि कमु कयो जंहिंसां एॾो वॾो असरु पियो ऐं हुननि में तरक़ी आहे त हुनजो जवाबु अॻी मूंखे ॾिनो त मां करणु चाहियो पिए सॼो जेको मूंखे सम्झ में आयो आहे त उहो ई आहे त हुननि जेको बि तरक़ी लाइ कमु कयो जेकी जापो न कई हुनजो मेन बुनियादु जेको हुयो ॿधी हुयो जेका अमली मतिलबु अमल बि कयो ॿधी बि कयो ॿधी न हूंदी अमल 5 मिंट लाइ थींदो वरी ख़तमु थी वेंदो हाणे ॾिसो न जी ॻाल्हि करे वई आहे बिल्कुलु आहे तव्हांजी त आख़िर कहिड़ी ॻाल्हि हुई छाकाणि माण्हू कुझु सोचण ते मजबूर थिए थो न फ़क़ति पाण सोचूं था पर पाण खे इहे बार बार बाबा आवामी तहरीक आहे हेतिरे वक़्त खां वठी हले पई अञा ताईं जेको छो थियो आहे सुवालु इहो आहे त असां हर हिकु क़ौम जा पंहिंजा मिज़ाज थियनि था सिंधी क़ौम जो बि हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज बि आहे ॿियो सिंधी क़ौम ते जेके हमला कया विया आहिनि गुज़िरियल 1.5 सदी खां वठी करे हुन खां पहिरीं बि पर उन खां पोइ जेके मुसलसल जेके थिया उनजे करे ख़ुशूसन सिंधी क़ौम खे हिकिड़ी अहिड़ी सतह ते पहुचायो वियो आहे जो असांजो जेको माण्हू आहे उहो घणी देरि ताईं जदोजहद करण जे लाइ तयारु असांजो नौजवान आहे उहो थोरी देरि जदोजहद कंदो पोइ वरी ख़बरूं ॿियूं कंदो जेके कबो आहे वाई बादी जूं ख़बरूं असां बि ईअं ई हुआसीं पर पोइ जॾहिं तव्हां थोरा वॾा थींदव ऐं अमली जदोजहद में ईंदव पोइ तव्हांखे ख़बर पवंदी इन नमूने सां तव्हांखे जेको आहे उहो जेको माण्हू कमु पियो करे उन ते जेको आहे उनखे डिस्करेज कंदा उनखे मायूस कंदा चीनी कम्युनिस्ट पार्टी जी हिन सॼी कहाणी जे अंदरि छा हो हिन सॼी कहाणी जे अंदरि इहो हो त हज़ारे माण्हुनि पंहिंजा कुटुंब छॾिया पंहिंजा घर छॾिया पंहिंजा ॿार बच्चा छॾिया ऐं उहे छॾे उते पहुता इनक़िलाब क़ुर्बानियूं घुरंदो आहे ऐं असां जेको आहे इन मामले जे अंदरि ख़ुदि पंहिंजे पाण सां सुवालु पुछूं त असीं इन मामले जे अंदरि छा इन सतह ते वञूं था असीं उन सतह ते नथा वञूं असीं छा था कयूं त जग सां बि हलणो आहे घर सां बि हलणो आहे घर बि बचाइणो आहे सभु ज़माने खे बि मोह ॾियणो आहे उनजे दौरान जेको थोरो कमु आहे उहो थोरो हिन पार्टी सां लॻापियल कमु हूंदो उहो बि कबो वरी मुताइलो करिणो आहे उहो बि थोरो कबो पोइ बेज़ारी थींदी त वरी पोइ माण्हू हुनखे छॾे ॾींदो हुन जो जेको सबबु हो वॾे में वॾो इहो सबबु